सम्झां थो त ही जेके बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था उन जे पुठियां रियासत सिधो सो मुलविस आहे। तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल ॾींहंनि में महीनो अॻ में सिंध असेंबली जे अंदरि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कयो जंहिं ऑर्डिनेंस तहत हुननि इहा शइ चई त जेके बि सिंध में अफ़गानी आहिनि, बिहारी बंगाली आहिनि, जेके गैर कानूनी तौर हिते तरसियल आहिनि, उन्हनि खे इन गवर्नमेंट सिंध असेंबली जे 18 ज़रिए चयो त असां उन्हनि खे रेगुलर था कयूं। त हाणे इहा सूरत हाल आहे त 40 लख बंगाली पंहिंजो अफ़गानी आहिनि जेके हिते तरसियल उन्हनि खे बि रेगुलर कयो थो वञे। इन खां अॻे लखनि जे तादाद में हिते बिहारी, बंगाली, बर्मी ऐं दुनिया जहान जा ॿिया खोड़ सारा रोलक उहे सभु सिंध में आबाद थींदा वञनि था ऐं उन्हनि जे लाइ पीपल्स